जी दोस्तों, मैं आहियां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राज पर असां मुख़्तलिफ़ इशूज़ ते मुख़्तलिफ़ मामलनि ते जेके असांजा सियासी अॻुवान आहिनि, उनखां सवाइ सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि, अदीब शाइर आहिनि, उन सां पाण ॻाल्हि ॿोल कंदा रहंदा आहियूं। अॼु पाण सियासी कचहरी आहे, सियासी कचहरीअ में जेको पाण मसइलो उथारणु चाहियूं था, आलमी सतह जो मसइलो आहे। छाकाणि हिन वक़्तु बि दुनिया ते 7 मुल्कनि जी G7 जंहिंखे चवनि था, उनजी हुकुमरानी आहे, उनखे चैलेंज कयो आहे चीन पारां चयो आहे त G7 जी हाणे हुकुमरानी न हलंदी। न हलंदी त माना इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो मसइलो दुनिया में उभरियो आहे ऐं हर इशू जेको आहे तमामु घणो मथे हाईलाइट थी वियो आहे, दुनिया में बहस जो मौज़ू बणियल आहे। उन सिलसिले में असां वटि तज़िया निगार ऐं सहाफ़ी वेठा आहिनि, गुल मुरो साहिबु ऐं लाला हसन साहिबु सीनियर सहाफ़ी आहिनि। पाण इन सॼे सुरताल ते हिन खां पाण सुरताल जो तर्जो वठंदासीं त आख़िरकार मामिलो हाणे छा थियो आहे जो चीन हाणे चए थो त हाणे न हलंदी। माना हिन वक़्त ताईं जेका हुनजी हुकुमरानी हली आहे, तॾहिं चीन उन्हनि खे न चयो आहे, पर हाणे ओचितो चीन माना ॻाल्हि ज़ाहिर कई आहे त चीन लाइ कहिड़ा कहिड़ा मसइला ही पैदा करे रहिया आहिनि जो हुननि खे चैलेंज कयो आहे त हाणे जी हुकुमरानी न हलंदी। जेकॾहिं हुननि जी हुकुमरानी न हलंदी त छा उन लाइ चीन वटि हिकिड़ो मुतबादिल आहे, दुनिया में हिकिड़ो ॿियो नओं ब्लॉक थो ठहे, या छा सूरत थियण वारी आहे? इन्हनि खां पाण तज़िया निगारनि खां पाण हाल वठंदासीं। जी गुल मुरा साहिबु, तव्हां छा था पायूं हुन सूरत जी? असल में ही आलमी सरमाएदारनि जी जंग आहे जेका हिन वक़्तु चीन जेको आहे सो रोड एंड बैलेट जेको ॾिनो आहे सीपेक जे ज़रिए सॼो जेको पाकिस्तान खां गुज़रे थो रूस जी रियासत ताईं बीदे जेको आहे सो मिस्र ऐं ईरान ताईं जेको आहे ईरान में त सीड़पकारी चीन कई आहे वॾे पैमाने सां। उन सिलसिले में जेको आहे उनखे रस्ते रोक करण जे लाइ जेको आहे सो आलमी सरमाएदार हिन वक़्तु गॾु थिया आहिनि। हिकिड़ी जंग आहे, ॿ ग्रुप थी विया आहिनि। ऐं हिन खां अॻु बि तव्हां इहो ॾिसंदो त कुझु साल अॻु ब्रिक्स हिकिड़ो हुयो ग्रुप जुड़ियो हो, जंहिंमें भारत हुयो, बांग्लादेश हुयो ऐं जर्मनी हो, इटली हो, बर्तानिया हो, अफ्रीका जा मुल्क हुया। उन्हनि जो बि इहो ई हुयो त बाबा ग़रीब मुल्क जेके आहिनि से ग़रीब मुल्कनि जी आड़ में असल में आलमी सरमाएदारनि जो कमु हींअर बि इहो ई G7 जो जेको मंशूर आयो आहे या जेको मक़सदु आयो आहे उन्हनि जो त असां दुनिया अंदरि सीड़पकारी 400 खां 4,000 अरब डॉलर ताईं बि करे सघूं था जेको आहे सो जेको ॾिनो अथनि त दुनिया अंदरि जेके ग़रीब मुल्क आहिनि या तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि त उन्हनि में सीड़पकारी कंदासीं। उन्हनि में जेको आहे सो जहिड़ी तरह सीपेक जोड़े रहियो आहे चीन जेको आहे सो कब्ज़े करण जी कोशिशि करे रहियो आहे, ईअं असां जेको आहे तिजारत जे बहाने जेको आहे सो आलमी क़ौम जेके मज़लूम क़ौमूं आहिनि जेको आहे सो उन्हनि ते जेको आहे पंहिंजी उजादारी क़ाइमु रखूं। ही असुलु जहिड़ो ऐं जेको आहे सॼो जेको टकराव आहे इहो उन सिलसिले जी कड़ी आहे। जीअं माज़ीअ में ईस्ट इंडिया कंपनी जेको आहे सो अची जेको आहे सो बरे सगीर ते कब्ज़ो कयो, हिन सॼे जेको आहे सो एशिया ते कब्ज़ो कयो, सो बि तिजारत जे बहाने ते कयो वियो हो। तव्हां ॾिसंदो त तारीख़ जा वर्क सभु खे यादि आहिनि त पहिरां पोर्चुगीज़ आया, पोर्चुगीज़नि खां पोइ जेको आहे सो बर्तानिया आई, उन्हनि खे भॼायो वियो हितां। उन्हनि बि इहा तिजारत जे नाले ते कैटी बंदर ते अची जेको आहे सो हमिलो कयो हो ऐं उते अची जेको आहे तिजारती कोठियूं खोलियूं त बाबा असां वापार जे सिलसिले में आया आहियूं ऐं सिंधु रस्ते जेको आहे सो असां वापारु करणु था चाहियूं। पोइ दुनिया ॾिठो त बर्तानिया जेको आहे सो सॼे हिन एरिया ते सॼो जेको आहे सो कब्ज़ो करे चुकी हुई। ऐं हींअर बि जेको आहे सो चीन जी रस्ता रोक करण जे लाइ इहा सिलसिले जी कड़ी आहे। ऐं चीन बि जेको आहे सो पंहिंजा मुफ़ाद जेको आहे सो माना ॿिन्ही धुरनि जा मुफ़ाद आहिनि। छो त चीन जेको हींअर तव्हां ॾिसंदो त जेको आहे पाकिस्तान अंदरि जेका सीड़पकारी कई आहे, रशकई जेको मंसूबो आयो आहे जेको आहे सो हिन सवात खां गुज़रे थो ऐं उते डैम ठहे थो। रशकई मंसूबो उहो आहे जिते 1 करोड़ माण्हुनि जी जेको आहे सो आबादकारी जेको आहे सो उते कई पई वञे। उन ते पोइ सवात वारनि, गिलगित वारनि या ॿियनि माण्हुनि उते एहतियात कयो आहे त असांखे भई जेको आहे सो जॾहिं हितां जा वारस आहियूं, हिन धरतीअ जा वारस आहियूं त जेको आहे सो ॿाहिरियां माण्हू जेको आहे सो सीड़पकारी जे नाले ते छो पिया मुंतक़िल कया वञनि। या जेको आहे सो मिसाल तव्हां वठो त 3,70,000 एकड़ जेको आहे सो हिन ज़ुल्फ़ाराबाद जे नाले में जेको आहे सो सिंध अंदरि ॾिना विया आहिनि। या जेको आहे सो इहो मलक रियाज़ जो कब्ज़ो हुजे, उते 1 करोड़ माण्हुनि जो जेको आहे सो इहो बि आयो आहे मनसूबो जेको छपिजी चुको आहे मीडिया में त सीपेक जे हवाले सां त उते 1 करोड़ माण्हुनि जी आबादी जेको आहे सो चीन जी जेको आहे सो रहाई वेंदी। ऐं एतिरे क़दुरु त इहो बि चयो वियो आहे त भई चीन वटि 50 करोड़ जे क़रीब जेके माण्हुनि जी शादियूं न आहिनि उन्हनि खे शादियूं बि करायूं वेंदियूं। सो माना
सॼो ही जहिड़ो जेको आहे सो आलमी मईशत जो आहे ऐं आलमी मईशत जे करे जेको आहे से जेको हींअर बहिरान नज़र अचे पियो ऐं उन सॼे पस मंज़र में तव्हां हू मुल्क जर्मनी हुजे या बर्तानिया हुजे अमेरिका हुजे ऐं असल में जेको ही G7 आहे सो इसराइल जो पुट भराई आहे। इसराइल जेको आहे सो उनजो बुनियादु रखियो आहे ऐं इसराइल इहो तइ कयो आहे त जेको आहे सो कहिड़े बि तरीक़े सां दुनिया अंदरि जेको आहे सो इहो पंहिंजी उजारदारी क़ाइमु रखणी आहे उहा अमेरिका जो जी मईशत हुजे या अमेरिका जी हुकूमत हुजे या बर्तानिया जी हुजे उते जेको कब्ज़ो असल में कब्ज़ो आहे या मेन स्ट्रीम पावर जेको आहे सो उहो हिन जो इसराइल जो आहे। महिरबानी गुरु साहिब हिकिड़ी ॻाल्हि आउं वधाईंदो हलां हिन ॻाल्हि खे थोरो त हिन वक़्तु जेको आहे सो सॼो जेको दॿाउ आहे हिन एशियाई खिते ते आहे ऐं हिन मां साफ़ु ज़ाहिर नज़र अचे पियो त टीं आलमी जंग जा जेके अंसर नज़र अचनि पिया मंज़र नज़र अचनि पिया उहे टीं एशियाई जंग जेको आहे सो उन जा ख़तरा वधनि ताज़ो शाहिद मसूद खां वठी जेको आहे दुनिया जे तर्ज़े कारण बि जेको आहे सो इहा उनजो ख़ुदशो ॾेखारियो आहे त टीं आलमी जंग जो जेको आहे सो वॾे में वॾो जेको भौचाल अचण वारो आहे हिन एशिया खिते में अचिणो आहे ऐं अफ़गानिस्तान जी सूरत में अचिणो आहे। महिरबानी गुरु साहिब असां सीनियर तर्जेकार लाला हसन साहिब वेठो आहे ऐं पाण हुन सां ॻाल्हि गुरु कंदासीं G7 आहे छा ऐं हाणे आख़िरकार रूस हुनखे चैलेंज छो थो करणु चाहे। ॾिसो अॼुकल्ह जेको सॼी दुनिया में हींअर इहो तस्लीम थियल फैक्ट आहे त हाणे कन्वेंशनल जंग जो दौरु ॼण त कोन्हे हाणे मुआशी जंग आहे सॼी ऐं मुआशी तरीक़े सां उन्हनि खे मुल्कनि खे जेके अंडर डेवलपिंग आहिनि या डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उनखे कंट्रोल कयो पियो वञे त हाणे ज़ाहिर आहे चाइना इन मूड में रहियो आहे सदाईं त असां हिन पासे मुंहिंजी हुजे माना जीअं हिकिड़ो नारो हुयो त इधर हम उधर तुम सो हाणे अमरीका उन में मुदाख़लत कंदो रहियो आहे मेनली जीअं मूर साहिबु सही चयो त थ्रू इज़राइल या जेका जूइश लॉबी आहे उनजे थ्रू अमरीका बेसिकली उनखे टफ टाइम ॾींदो रहियो आहे त हाणे ज़ाहिर आहे चाइना जॾहिं ही नई शइ हिकिड़ी पंहिंजी क्रिएट कई आहे हिकिड़ो ॼण त ब्लॉक चऊं उनखे उहो उन्हनि ठाहे वरितो आहे ऐं उन में हींअर ओपनली उन सां बीठा आहिनि मुल्क जेके बि पंहिंजे पाकिस्तान खां वेंदे अॻिते ताईं ईरान ताईं त उन में ज़ाहिर आहे चाइना जो जेको इंट्रस्ट आहे इकनॉमिक इंट्रस्ट आहे उहो मुतासिर थिए पियो ऐं हुनखे ज़ाहिर आहे वेझो जेको आहे या जंहिंजे थ्रू उहो G7 जे थ्रू अमरीका हुनखे टफ टाइम ॾियण जी कोशिशि करे थो। इवन तव्हां ॾिसो हिकिड़ी नंढी शइ हुई उहो हुननि चाइना ते हिकिड़ी पाबंदी इनडायरेक्ट विझराई अमरीका सऊदी अरब जे मार्फत त पाकिस्तान मां जेके माण्हू ईंदा या दुनिया मां जेके मुस्लमान अचनि था त उहे चाइना वारी वैक्सीन न कराइनि माना उन में 3 अमरीकन वैक्सीन अलाउड हुयूं UK जी हिकिड़ी उहे 4 अलाउड हुयूं पर माना चाइना जी न हुजे। हाणे इन में ॾिसो हिकिड़ी हेॾी वॾी इकनॉमिक वार आहे ऐं ज़ाहिर आहे सऊदी अरब उहो मुल्क आहे जिथे पूरी दुनिया में माण्हू वञनि था स्पेशली मुस्लमान त माना हाणे ज़ाहिर आहे उहो चाइना बि सम्झे थो ऐं अमरीका बि सम्झे थो त चाइना कंट्रोल कंदो पियो वञे त हींअर असल में जहिड़ो इहो सॼो मुआशी आहे त उनखे कीअं रोकिजे उनखे कीअं ब्लॉक कजे त इहो चाइना बि महसूसु करे वरितो आहे त हू मूंखे टफ टाइम ॾियण लाइ इहो सभु कमु कनि पिया थ्रू G7 कनि पिया या ॿिया जेके इकनॉमिक उन्हनि जा आहिनि पाकिस्तान जहिड़ा मुल्क या सऊदी अरब जहिड़ा मुल्क ॿिया जेके उन्हनि जे कंट्रोल में आहिनि त उन्हनि जे थ्रू कंहिं न कंहिं हिसाब सां उन्हनि खे मुआशी तौर ते बेसिकली रोकण लाइ कनि पिया त चाइना हाणे G7 खे इहो मैसेज क्लियर ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हां हुनजे चवण ते हलियो ऐं मूंखे डिस्टर्ब करण जी कोशिशि कई त पोइ तव्हांखे मां हलणु ॾींदुसि त बेसिकली हीउ पैगाम आहे ॾाढो मुहज़िब तरीक़े सां उन्हनि पैगाम ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे G7 पंहिंजो रिव्यू करे उनखे रोके थो त चाइना हरभरू उनजे पोयां न ईंदो पर जेकॾहिं G7 जा मुल्क नथा मुड़नि ऐं चाइना खे टफ टाइम ॾियण जे लाइ उहे अॻिते अचनि था अञा बि ॿिए तरीक़े सां त चाइना ज़ाहिर उन्हनि खे वार्निंग ॾेई छॾी आहे ऐं ज़ाहिर आहे इहो मुआशी जहिड़ो आहे ऐं चाइना हुननि खे उन हिसाब सां टफ टाइम ॾेई सघे थो ऐं चाइना जी कोशिशि आहे त हू जेको इंडिया वारो मसइलो आहे उनखे बि सेटल डाउन करे त जीअं हिकिड़ो वॾी मार्केट जेका आहे इकनॉमिक मार्केट आहे उहा इंडिया आहे हाणे इंडिया बि इहा महसूसु करे थी त उनजो वॾो इम्पोर्टेंट रोल आहे ऐं ज़ाहिर आहे उहो थ्रू पाकिस्तान आहे त माना इहो ॾाढो कॉम्प्लिकेटेड मां चवंदुसि त इहो इशू आहे जंहिंमें ख़ासि तौर ते हाणे हिकिड़े तरफ़ इंडिया खे मैनेज करिणो आहे अमरीका बि उनखे मैनेज करण जी कोशिशि करे पियो चाइना बि उनखे कोशिशि करे पियो पर ज़ाहिर उनजा तालुकात एतिरा बहितर कोन्हनि त इन जे करे हाणे चाइना इहो सम्झे थी त भई हाणे जेकर मां G7 खे मूंखे रोकणो आहे जे उनजे थ्रू जा ज़ाहिर हू ईंदा त हाणे इन जे करे हुननि इहा वार्निंग ॾिनी आहे
त होपफुली मां सम्झां थो त एतिरो ख़तरनाक सूरत हाल न थियणु खपे, छो त ॿिन्ही धुरियुनि जा या टिनी धुरियुनि जा मुआशी मफ़ादात आहिनि। ऐं हू चवंदो भई असांखे तव्हां न छेड़ियो, असां तव्हांखे न छॾींदासीं, त उनजे करे हुन हिकिड़ी पोलाइटली हिकिड़ी उन्हनि खे वार्निंग मोकिली आहे। हाणे ॾिसूं त G7 उन्हनि खे रिस्पॉन्ड कीअं थो करे, उहो इम्पॉर्टेंट हूंदो। जेकॾहिं G7 जा मुल्क एग्रेसिवली वञनि था त चाइना बि ज़ाहिर एग्रेसिवली उनखे रिस्पॉन्ड कंदो। त मां सम्झां थो त हाणे इन सूरत हाल में जेको इहा मुआशी सूरत हाल आहे, इन में इहो झेड़ो ज़ाहिर थींदो, पर इन जो मेनली जेको हूंदो सॼो फोकस हूंदो उहो इकनॉमिक वारफेयर हूंदी। ऐं उन में जेको मां सम्झां थो त जेका स्ट्रांग पोज़ीशन जीअं मूरे साहिबु चयो त साउथ एशिया में जेका आहे उहा चाइना जी सरमाएदारनि जो जहिड़ो आहे छा? हा आहे सॼो मतिलबु इकनॉमिक जहिड़ो आहे न। हाणे उन में हर को पंहिंजा मफ़ाद प्रोटेक्ट कंदो, छो त असां जहिड़ा मुल्क उहे कोन्हनि। जे G7 जा मुल्क आहिनि त उहे बि असां जहिड़ा कोन्हनि, पाकिस्तान जहिड़ा कोन्हनि, जो पंहिंजो मुल्की या क़ौमी जेको मुआशी मफ़ाद आहे उहो साइड ते रखनि ऐं पर्सनल बेनिफिट्स खे हू इम्पोर्टेंस ॾियनि। हुते इहो फ़र्क़ु आहे त चाइना बि हिकिड़ो उहो मुल्क रहियो आहे जेको पंहिंजे क़ौमी ऐं मुआशी जेको मुल्की मफ़ाद उनखे रखंदो। ऐं इन जे करे हाणे उन्हनि ॾिठो आहे त भई असांखे थोरो हर्ट कनि पिया, त उन्हनि हिकिड़ी क्लियर वार्निंग ॾिनी आहे उन्हनि खे, भई जेकॾहिं तव्हां असांखे हर्ट कंदव त असां तव्हांजा जेके मुआशी मफ़ादात उन्हनि खे नुक़सानु पहुचाईंदासीं। महिरबानी हसन साहिबु, तव्हां तर्जो ॿुधियो आहे हसन साहिब जो ऐं गुलमरो साहिब जो सीनियर तर्जनगार आहिनि, जंहिं सॼी सूरत हाल ते तव्हांखे ॿुधायो त जंग जेको आहे सो सरमाएदारनि जी आहे, जंहिंमें क़रीब तबको अञा ताईं लोड़े थो पियो। ऐं कंहिं ॿिए प्रोग्राम सां गॾु ॿिए कंहिं इशू सां गॾु तव्हां सां जो मेज़बान ज़ाहिर लाजपत तव्हां हाज़िर हूंदो। फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह भाई।